वगण मां ख़बर ईंदड़ वगण लॻ ॻोठ सचेन चांडियो जे रहवासी नाक क़तल कयल टैक्सी ड्राइवर अब्दुल हक चांडियो जे वारसनि सां 6 ॾींहं बाद तक जे चूंडियल MP बुरहान खान चांडियो पहुची तहज़ियत कई, जंहिं ते मक़तूल जे वारसनि अब्दुल नबी चांडियो, गुलज़ार चांडियो, बहादुर चांडियो, अयास चांडियो चयो त असांजे हमरा खे बेगुनाह क़तल कयो वियो व जवाबदारनि किराए जे बहाने सां नौजवान खे बेदर्दी सां क़तल कयो आहे ऐं इंसाफ़ न आहे मिलियो। जंहिं ते चांडिया बिरादरी जे माण्हुनि सां ॻाल्हाईंदे PPMP सरदार ज़ादा बुरहान खान चांडियो चयो त महरूम अब्दुल हक चांडियो जा क़ातिल कानून जी गिरफ़्त में अची विया आहिनि। जल्द इन्हनि जवाबदारनि खे केफ़र किरदार ताईं पहुचाए संदसि जे मासूम बचड़नि खे इंसाफ़ ॾियारींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।